उबावड़ो के कचे में गुज़िरियल 2 ॾींहं खां पुलिस रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन जारी है, जंहिं दौरान 2 ॾोहारियुनि खे मारण की दावा कई है। अपडेट मालूम किया गुलाम कंबर बोहड़ खान जी। गुलाम कंबर जी रोहती कच्चे वारे इलाके में आईजी सिंध जावेद अल मोडे दौरे का एसएसपी घोटकी रेंजर्स जो रेंज डीटीओ जी गॾियल ऑपरेशन रोहती कच्चे वारे इलाके में पुलिस रेंजर्स जो ॾोहारियुनि खिलाफ गॾियल ऑपरेशन 2 ॾींहं पे जारी है। पुलिस मूजिब ऑपरेशन दौरान ॾोहारियुनि सां शदीद फायरिंग जो तबादलो थियो, जंहिंमें वधीक इंतहाई ख़तरनाक ॾोहारी मिलाव कोश ऐं दादू कोश मारिजी विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त मारिजी वियल ॾोहारियुनि मथां कतल लॻवा बराए सावानपुर दहशत फैलाइण समेत 40 खां वधीक संगीन केस दाख़िल हुआ, जॾहिं त इहे ॾोहारी इलाइक़े में ख़ौफ़ जी दहशत अलामत बनियल हुआ। ऑपरेशन दौरान जदीद हथियारनि ड्रोन टेक्नोलॉजी में ख़ासि हिकमत अमली इस्तेमाल कई पई वञे। पुलिस मूजिब ऑपरेशन में हाणे ताईं मारिजी वियल ॾोहारियुनि जो अंग वधी चार थी वियो आहे। इलाइक़े खे मुकमिल तौर ते घेरे में वठी सर्च ऑपरेशन वधीक तेज़ कयो वियो आहे, जीअं थियल ॾोहारियुनि खे बि कानून जी गिरफ़्त में आणे सघिजे। पुलिस रेंजर्स में वॾी नफ़र इलाइक़े में मुक़ररु कई आहे, जीअं कंहिं बि नागुवार वाक़े खे बची सघे। पुलिस जो वाज़े चवणु आहे त कच्चे वारे इलाइक़े में मुकमिल अमन बहाल ऑपरेशन जारी रहंदो, जॾहिं त अवाम जे जान ऐं माल जो तहफ़ुज़ करणु पुलिस जो कमु आहे। हाणे जो तहफ़ुज़ कंदासीं ऐं इलाइक़े में सर्च ऑपरेशन सबबि इलाइक़े खे मुकमिल तरह सील कयो वियो आहे। जी मेहरबानी गुलाम कंबर।